समझाया मूसा खे मुंहिंजी त ॿुधे ई कोन थो। ॿियो केरु आहे जेको मूसा खे सम्झाए त असुल दुश्मन दादली ऐं सालू अथसि। भला सालू तुझा भाग शी मरे ड्रब न चरे, जे चरे न तो उफट मरे। तोखे ॿियनि जे सुख फिटाइण में मज़ो ईंदो आहे छा? चरी मां त तुंहिंजो सुख वधाइण आयो आहियां। मज़ा किथे मिलिया? मज़ा त हाणे माणींदासीं। वॾो को बेशरम ॻाल्हाइण जी त का तोखे तमीज़ ई कान्हे बेहया। बाबा खे तमीज़ न आहे, तोखे तमीज़ आहे। पर तव्हां ॿई मुंहिंजे कमरे में अची ऐं मुंहिंजो सुख बर्बाद छो पिया कयो? जॾहिं दर खोले वेहंदी आहिनि त असां छा सम्झूं? इहो त तोखे असांजे अचण जो इंतज़ारु आहे। शिकिल ॾिसेसि, मां तुंहिंजे अचण जो इंतज़ारु कंदसि। कहिड़ी ख़बर? ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं। खुदा खे मञो, हाणे वधीक मूंखे परेशान न कयो। निकिरो हितां। अम्मा हलो। हा बाबा, छॾ त वीचारी आराम करे। ही ॾिसो, मां हथ थी जोड़ियां, हितां निकिरो। ईअं पहिरियां हथ जोड़ी आहे न? ख़ुशि न रही आहे? मुंहिंजी तोब हज़ारी तव्हांजे अॻियां। अलाए त माण्हू आहियो, अलाए छा आहे। भला सालू तुझा भाग शी मरे ड्रब न चरे, जे चरे फट मरे। ॾाढा बेहया आहियो। तव्हां खां वधीक बेहयाई जी बि हद हूंदी आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अम्मा वॾी, ये मनण फ़कीर दे तावीज़ तमाम भले लिख दितनसि। ऐं मनण फ़कीर खे पिया इन तावीज़ां ते वॾी महिनत की तीम। पर मसला इहो आहे त थोड़े पैसे वधीक घिंदे उधर ते। मिठाई मनण फ़कीर लाइ खोड़। वॾी अम्मा, तावीज़ असर करे पियनि? इहा त ॻाल्हि ई न कर मोलू। तावीज़ त असली एतिरा त असर कनि जो छा ॿुधायां। वाह मौलू, तेरे हथां दी करामत। जगर इएं तावीज़ लगण शुरू थिए त पिछे मौलू त सफ़ा इएं करोड़पति थी वेसी। जगर वॾे बाबे कमदारी जो गॾु छोड़िया त पिछे इहो धंधा वाह जो हे उधर ते। अचे हे मनण फ़कीर खे मिठाई। वाह वाह वॾी अम्मा, वाह वाह। हज़ार दा नोटन मनण फ़कीर दे लाइ असुल राजा दे पटकेला सन एहो हज़ारे। दिलावर खान हुआ तो जलाए मूं वटि लख इज़तूं लख। इन टाइम असांजो रत टांडन ते थो टहके। ठाजरा त असां सोचे ई नथा सघूं। अञा घणो खून वहाईंदो बहादुर खान। दिलावर खान, इहा शुरुआत मूं न पर हालार खान कई आहे। हालार खान बहादुर खान ॾिस, ॾोह कंहिंजो बि हुजे, उहा ख़बर त ॻाल्हियुनि खां पोइ ई पवंदी न। न दिलावर खान, अञा ॻाल्हियूं न थींदियूं। ही त अञा शुरुआत आहे। जेतिरे ताईं मां पंहिंजे ॻोठाणनि जो पलांद नथो कयां तेसि ताईं ठाह न थींदो। ॾिसो,
हेॾो हालार ख़ान ग़रीबनि जो खून पियो आहे ऐं हेॾो बहादुर ख़ान तव्हां। पोइ मूंखे ॿुधायो राणे हालार ख़ान ऐं तव्हां में पोइ कहिड़ो फ़र्क़ु आहे? फ़र्क़ु आहे दिलावर ख़ान, फ़र्क़ु आहे। हू मुंहिंजे मिसकीन ॻोठाणनि खे पियो मारे ऐं मां ऐं हेॾा वरी जवाब में तव्हां खून पिया कयो। बहादुर ख़ान केतिरा बि हिक ॿिए जा खून कयो। ॾिसो आख़िर ॻाल्हि त वरी बि वञी छा ते बीहंदी न। हाणे जेसिताईं ठा थिए तेसिताईं विच में हरू भरू मिसकीन पिया मारजनि। खणी जो तव्हां हिक ॿिए खे मात ॾियण लाइ पंहिंजा लख खून कयो। बहादुर ख़ान वरी बि छा थींदो? हाय हाय मरंदा वरी बि इहो विच वारा वीचारा मिसकीन। बहादुर ख़ान जेको कुझु थिए पियो थोरो सोच, छा इहो असांखे सुञे थो? न बहादुर ख़ान न यार, असां माण्हू आहियूं मोहबती। ही खून ख़राबो असांखे कोन थो सुञे। दिलावर ख़ान खणी जे मां ठाह कंदुसि, फ़ैसिलो बि थी वेंदो। पर हिन टाइम हालार ख़ान अहिड़ो त वहशी थी चुको आहे जो हू लिक में बि पए विढ़ंदो। मुंहिंजो ज़िम्मो आहे, मुंहिंजो ज़िम्मो। ॾिसो तव्हां सिर्फ़ु ठाह कयो ऐं हुन खां पोइ कुझु बि थिए थो न त मां तव्हांजो साथ ॾींदुसि हालार ख़ान खे माराइण जे लाइ। ठीकु आहे दिलावर ख़ान, तव्हां हालार ख़ान सां ॻाल्हाए ॾिसो। मां हिन इलाइक़े जे अमन जी ख़ातिर सब्र कयां थो। ॾिसां थो त तव्हांजो ठाह केतिरी देरि पा हले, केतिरी देरि पा। महिरबानी बहादुर ख़ान, महिरबानी, मूंखे इहा ई उमेद थो। महिरबानी। सीते मुझे दिल के सुकून नहीं दो जे सीते इन मज्जू का पंहिंजे भाउ जो पलांद न वठंदुसि। मुनीर तू छा तो समझी त मुंहिंजा पेर पोइते हटंदा? न मुनीर न, मां तुंहिंजे भाउ जे पलांद लाइ तोसां गॾु आहियां। तोखे शायदि ख़बर आहे त खैर लई खैर खोड़ो लॻे ई कोन। मुनीर खोड़ो लॻे ई कोन। खैरल हिन वक़्त सिर्फ तू ये मूंखे ॿुधाए त मज्जू मिलंदो काथे? मज्जू हालार ख़ान जे इशारे ते नचणु शुरू कयो आहे ऐं बेगुनाह माण्हुनि जो रत वहाइण शुरू कयो अथसि। एतिरे क़दुरु जो कांधनि मथां बि हमले करण में न मुड़ियो। फाशी बणिजी चुको आहे मुनीर, फाशी। अचो हिन महिल किथे वञे? अचो तूं मूंसां गॾु हली मज्जूअ जी मुठीअ मथां लत था रखूं, लत। अचो सोणी मुंहिंजी भेण अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, मूं ते तावीज़ जो असर न आहे। तूं ॻाल्हि खे सम्झी छो नथी? ठीकु आहे, तूं चवीं थी त मूंखे तो ते एतबार आहे। हा एतबार छाजो? तोखे हुए मूं ते यकीन कोन हो छा? सोनी तूं हर ॻाल्हि सकीना जे लाइ त चवीं थी। पहिरियां तूं सकीना सां न ठहंदी, पर हाणे बाबा तूं छॾ हुन सकीना खे। तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं हिन हवेली जो सुकून चाहींदी या न? हिन ॾाइण सकीना जे हूंदे हिन हवेली जो सुकून कॾहिं बि कोन थी सघंदो। सकीना 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 तूं हुन जे हथ धोई कढ छो पई आहीं? सोनी अॼु मूंखे इहो ॿुधाए त तूं सकीना जे हथ जी का बि चीज़ खाधी आहे या न? न, पर छो बि पुछी?
थोड़ो दिमाग में सोचे पोइ मूंखे ॿुधाए। हाँ घणो कुछ न सूफ़ खाए पी उन मां अधु सूफ़ खाधो मूं। ओ इहो जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हो उहो ई थियो। मां तोखे घणा दफ़ा सम्झायो आहे त सकीना जथ जी का बि चीज़ न खाईंदी कर, पर तूं मुड़े ई नथी। केड़ो ज़हर मिलाए ॾींदी त मां मरी वेंदसि। ज़हर न सोनी, तावीज़ तावीज़। बस हाणे बस ॿीहर जेकॾहिं हिन तावीज़नि जी ॻाल्हि कई न त मां सफ़ा तोसां कोन ॻाल्हाईंदसि। इहो त अॻे पोइ थियणो आहे सोनी। मूंखे पूरी पक आहे दिलावर खां पोइ सकीना जा तावीज़ तोखे मूंखां जुदा कंदा। अल्लाह हाणे केरु सम्झाए हिन चरीअ खे। मूंखे सम्झाइण जी का बि ज़रूरत कोन्हे। अॼु खां पोइ मां तोखे कुझु बि न चवंदसि। सोनी सदको सदको मां हाणे तुंहिंजे बारे में उन सकीना सां कुझु बि न चवंदसि। हाणे ख़ुशि? मुंहिंजी गिरफ़्तारी जो ख़्याल पंहिंजे दिलि मां कढी छॾ। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी गिरफ़्तारी जा वारंट खणी बि आयो त थाणे ते पहुचण खां पहिरियां मुंहिंजी ज़मानत जा कागज़ तव्हांजे हथ में हूंदा। हलार खाना मां ॼाणा थो त तव्हांखे हिकु ॾींहुं बि इलाइक़े में विहारे कोन सघंदुसि, पर कानून एतिरो कमज़ोर न आहे जो तव्हांखे ईअं ई छॾे ॾे। ऐं ही जेको कुझु तव्हां करायो पिया न इन जो तव्हांखे हिसाब किताब ॾियणो पवंदो। न डीएसपी साहब न, मूं कुझु बि नाहे कयो। ही जेको कुझु थिए पियो न उहो हिकु मज्जू पियो करे। ऐं ॿियो मूसा खान जो हमराह नजीब, जंहिंजी इज़त खे बहादुर खान सरियाम नीलाम कयो। न हलार खान नजीब ईअं नथो करे सघे। छो नथो करे सघे? ही कमु जेको थिए पियो तव्हांजा माण्हू पिया कनि। मजू तव्हांजे आङुरनि ते पियो नचे। वाहिद खान मज्जू सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे। तव्हां छा था चयो हलार खान त मजूअ सां तव्हांजो को बि वास्तो कोन्हे? ओॾो बहादुर खान त चए पियो त मजूअ खे इस्तेमालु तव्हां पिया कयो। बहादुर खान जे चवण सां कुझु बि कोन थींदो डीएसपी साहब, कुझु बि न। मजूअ सां गॾु तव्हांजे हमराह हकीम खे बि ॾिठो वियो हो। डीएसपी साहब हकीम मुंहिंजो हमराह हुयो, पर काफ़ी अरसो थी वियो आहे, मूं त हुनखे कढी छॾियो आहे। हलार खान कुझु ॾींहं थींदा मां हिते हकीम खे तव्हां सां गॾु ॾिसी वियो हुउमि। ॻोठ जो आहे ऐं मुंहिंजो कमदार बि थी रहियो आहे। थी सघे थो कंहिं कमकार जे सांगे आयो हुजे। मां हुनखे हिते अचण खां रोके छॾियां। हलार खान मां तव्हांखे वधीक कुझु न चवंदुसि, पर एतिरी सलाह ज़रूरु ॾींदोमांव त कानून खे पंहिंजे हथ में न खणो ऐं न ई हितां जो अमन बर्बादु कयो। जेकॾहिं ईअं ई कंदा रहंदव न यादि रखिजो हिकु ॾींहुं कानून जे चंबे में अहिड़ो त फासंदव जो कोई छॾाइण वारो बि कोन थींदव। असांजा हथ साफ़, जॾहिं कुझु कयां ई नथो त पोइ फासंदुसि। जेसरा ॾेखाए हुजे खाए मुंह जो थो रहे मुंह वटि थो गीत वरी जन्नत जा थो ॻाईंदो वते। बहरेवा मां वजी बहरेवा असल अक्ल को घुटा दे छोड़ी जन्नत कड़ी शायरी पई करेंदी है ऐं मेरे को कलाम था पई देंदी जो मां दे वता गीत गांदा। मो चयो माए त खाए मुंह जो थो ऐं पाछो वरी जन्नत जो थो खणे। अमा वडी तू वल मेरे दुश्मना को रहमत दा संग पई देंदी। बस हाणे बस थाप न घणो। अरे हेडे तोखे कहीं चयो तोखे त मां रहमत जो संग थी दियां पई उनखे। अमा वडी कहवल कह क्या यो मौलू मेरा बड़ा दुश्मन इही में को बुधाए त मैं रहमत ना शादी करे सा पीछे तो मेरा असल अंदर ही साड़ छोड़ियो दिल पे के कुहारी ना गभे करा थी छोरी मुंजी ऐं अंदर वरी तुंहिंजो थो सड़े पियो। अमा वडी कुछ सोच कुछ दिमाग करे सोच कुछ अकुल करे कम धन मेदी रहमत चोरी वाह जो ठासी हाय हाय तू इए न मुड़दे
ये न मुड़ंदे जसी ते तुझा गोडा न कुटींदसि छिकेले थई सहणी हलियो रहमत सां शादी करण मेरे को पहले ही खबर आई तो मेरी असली कान ठासी अम्मा दी पेट असल खा गई मेरे को खा गई अम्मा दी पेट कर आजे सर ॾेखार हुजे जे कहे कमकार जहिड़ो हुजे को रोजगार करे त संग ॾियण ते बि कंहिंजी दिलि कढे पर तूं निखटो सफ़ा बेकार बेहाल केरु ॾींदो तोखे संग अम्मा वडी तू दा मेरे को पक दे पक तो रहमत दा रिश्ता मेरे को देसी छोरा छोरा पंहिंजी ज़बान संभाल संभाल पंहिंजी ज़बान वरी जे मुंहिंजे छोकिरीअ जो पंहिंजे वात ते नालो आंदो थई न त छिके काकड़े को ज़बान कढंदी साए अम्मा वडी मेरे को तू इये न समझ एड़ा तेड़ा न समझ ढोलू राज को रोलू पीछे तेडी क्या औकात में देगू तू ये न मुड़ा दे न मुड़ा दे हां आव पहुंच 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 भैया थांग पुज दिया